नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त केबर में खबर ॾींदा केबर शहर में रहंदड़ मलाह برادري जे मास्टर अब्दुल वाहिद मलाह ऐं डॉक्टर इब्राहिम मलाह वारनि जो भर में रहंदड़ सिंध न्यूज़ जे सहाफ़ी मोहम्मद खान बच्चो जे घर ते कातलाणो हमलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में घर अंदर रहंदड़ औरतुनि ॿारनि समेत मोहम्मद खान बच्चो सख़्त ज़ख़्मी थी पिया। उन मौके ते सहाफ़ी मोहम्मद खान बच्चो चयो त आउं केबर शहर जो रहाको आहियां। मुंहिंजे घर भरिसां मास्टर अब्दुल वाहिद मीरबर जिन जो मेंह जो वाड़ो आहे, जिते हर रोज़ केतिरा ई उबाश माण्हू वेठल हूंदा आहिनि, जेके हर रोज़ रात ऐं ॾींहं जो इहे माण्हू अक्सर शराब पीअंदा वॾे वाके शोर शराबो कंदा रहंदा आहिनि। पर अॼु जॾहिं मुंहिंजो मासूम छोकिरो ॿाहिरि शइ वठण वियो त हिननि शराब जे नशे में उन मासूम खे गार गंद कई, जंहिं त मूं उन्हनि खे दां ॾिनी। दां ॿुधण खां पोइ मास्टर अब्दुल वाहिद मलाह, डॉक्टर इब्राहिम मलाह ऐं उन्हनि सां गॾु ॿिया उबाश छोकिरनि मुंहिंजे घर ते हमलो करे ॾिनो ऐं चौधरी जो तक़दुस पामाल करे मुंहिंजे घर अंदर दाख़िल थी घर अंदर औरतुनि ऐं ॿारनि समेत मूंखे मारकुट करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियऊं। ऐं IG सिंध SSP मटियारी SHO खेबराणी खे पुरज़ोर अपील थो करियां त हिननि उबाश माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। उन मौके ते खेबराणी थाणे जी पुलिस मुंशी शबीर ज़रदारी पुलिस अटाला साण करे जाइ वारदात ते पहुता। पुलिस खे ॾिसंदे जवाबदार फरार थी विया। खेबराणी पुलिस तरफ़ां ज़ख़्मियुनि में इस्मात पारस, दी मोहम्मद खान बच्चो, नगर बच्चो, मंज़ूर बच्चो, गुलाम हुसैन बच्चो, मोहम्मद खान बच्चो ऐं संदसि घर वारी खे मेडिकल लेटर ॾिनो वियो, जंहिं में मंज़ूर बच्चो ऐं इस्मात पारस बच्चो जी नाज़ुक हालत हुअण करे खेनि केबर रूरल हेल्थ सेंटर ते फर्स्ट एड ॾेई हैदराबाद रेफर कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।